ये भी ॾिसो पिया हींअर आऊं अफ़गान कैंप में पियो वञा। हीउ तमामु हिकिड़ो अजीब समा आहे। सिंध जो वॾे में वॾो मुतालबो हो त अफ़गान जेके आहिनि उहे सिंध छॾे वञनि, मुल्क मां वापसि वञनि, पंहिंजे अफ़गानिस्तान वञनि। ऐं इहो लगातार मुतालबो असां नंढे हूंदे खां वठी ॿुधंदा आयासीं, दार इंडिया आबादगारी नामंज़ूर। सो दोस्तो हीअ वॾा टैंकर भरिजनि पिया, कंटेनर, ऐं हीअ सभु दुनिया ॾिसे पई ऐं वञनि पिया। सो हीअ सॼो सन्नाटो थी वियो आहे ऐं हिते हाणे माण्हू अव्हांखे नज़र नथो अचे, बिल्कुलु नज़र न ईंदो। ठीकु आहे न। हीअ सभु घर जेके आहिनि, को माण्हू ठहियलु ठुकियल कर 80,000 रुपये में, को 1.5 लख रुपये में, को 2 लख रुपये में उहो सेल करे वञे पियो। ऐं हीअ बिल्कुलु सन्नाटो आहे घरनि जे अंदरि। ऐं दुकानूं ठहियल आहिनि, मार्केट। हीअं असां हिकिड़ो घरु ॾिठो ऐं जंहिंजो घटि में घटि को 15 लख रुपया ख़र्चु थियल आहे, उन चयो असांखे 1.5 लख रुपयो ॾियो त असीं वञूं अञा। ऐं सॼो मैदान ऐं मुल्क पियो आहे। ऐं अपील थो करियां सभिनी दोस्त सिंधी भाइरनि खे त दोस्तो अचो, ऐं जेके अफ़गान वञनि पिया उहे जॻहियूं पंहिंजूं तमामु ख़ाली करे पिया वञनि। की उन ते हिकिड़ो मख़सूस हिकिड़ो ग्रुप आहे, उहो पंहिंजा नाला लिखंदो पियो वञे ताकी उहो साबित करे त हीअ मुंहिंजी शइ आहे। सो इहो अव्हांजो हक़ु आहे, अव्हांजी धरती आहे, पंहिंजी धरती जी मालिकी करियो। ऐं लिहाज़ा हीअ हिकिड़ो अहम मामिलो आहे। हीअ दोस्तो हीअ ॾिसो सन्नाटो आहे, हीअ सन्नाटो आहे। ठीकु आहे। हीअ बिल्कुलु ख़ामोशी। हिते वॾी रश हूंदी हुई ऐं तमामु घणी अफ़रा तफ़री हूंदी हुई। ऐं अॼु बि हीअ ॾिसो पिया सॼो मुल्क ख़ाली पियो नज़र अचे। सो आऊं अव्हांखे अपील कंदुसि त हीअ तमामु हिकिड़ी अहम मर्कज़ आहे। ऐं उन्हनि दोस्तनि खे जेके वसाइल रखनि था, जेके इख़्तियार रखनि था, या जेके तालुकदारी रखनि था, पंहिंजे माण्हुनि खे हिते आबाद करियो ऐं शादाब करियो। ऐं तमामु मुनासिबु ॻाल्हि आहे त पहिरीं त अव्हांखे हिते पैसा ॾियणो कोन पवंदो। जेके जॻहियूं ख़ाली थी वियूं आहिनि उहे अव्हांखे फ़ी सबीलिल्लाह मिलंदियूं। ऐं अव्हां रुॻो हिमत करे बीहंदा ऐं अलाह कंदो त इंशा ताला उन जी हे माण्हू जेके वीचारा मासूम आहिनि वीचारा, ऐं अलाह ताला खे हाणे जिते वञनि पिया पंहिंजे वतन, अलाह करे त ख़ुशि हुजनि ऐं आबाद हुजनि, शादाब हुजनि। असीं हुननि जे लाइ दुआ घुरायूं। पर दोस्तो हीअ सभु जॻहियूं जेके बि आहिनि इहे ई ख़ाली पिया करे वञनि। हाणे रुॻो असांजे माण्हुनि में इहा हिमत ऐं ज़रूरत हुजे त असीं अची ऐं हिननि जॻहियुनि खे आबाद करियूं। सो आउं इहा उमेद थो रखां त सिंध सॼी पैगाम ॿुधंदी ऐं सम्झंदी ऐं अॻियां जे लाइ अमल तयारु कंदी। महिरबानियूं। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ सॼो रोड हाणे वीरान थी वियो आहे। ऐं हिन खे ॾिसी करे सभु माण्हू जेके आहिनि, ॿाहिरि जी लोध जेका आहे उहा पुॼे पई। ऐं मूंखे ॿुधायां हीअ 32,000 एकड़ ज़मीन ते मुश्तमिल आबादी हुई, जेका हाणे वीराननि जे आलम में पइजी वई आहे। ऐं अव्हांजी इहा ख़्वाहिश हुई, अव्हांजी इहो डिमांड हुई, अव्हांजी इहा मांग हुई त अफ़गान वापसि पंहिंजे वतन वञे। या अफ़गान वापसि वञे पियो त उन मां अव्हांखे फ़ाइदो छा आहे। जेकॾहिं हीअ ॾिसो भई हीअ सामान वञनि पिया, हीअ बिल्कुलु सामान वञनि पिया हिननि जा, ऐं दर कंटेनर भरिजो पिया वञनि। अव्हांजो मुतालबे जो मतिलबु इहो त अव्हांजी ज़मीन ख़ाली थिए, अव्हांजी धरती जी वालार ख़तमु थिए। जेकॾहिं ईअं छॾे ॾींदा त हीअ वालार वरी ॿियो माण्हू करे वेंदो हलियो। सो इन करे आउं अव्हांखे अर्ज़ु कंदुसि त मज़हबी माण्हुनि खे चवंदुसि त हीअ दीनी इदारा आहिनि, हिननि खे अचो ऐं पंहिंजे हथनि में रखो। ऐं स्कूल ठहिया पिया आहिनि, इस्पतालूं ठहियूं पियूं आहिनि, इन्हनि सभिनी खे पंहिंजे हवाले करियो। ऐं हीअ जायूं जेके आहिनि इन्हनि खे जेसिताईं पंहिंजे हैंड वटि न कंदा त हू खामखा हा। सो इहो सभु खां हितां जॾहिं मां असीं लंघंदा हुआसीं त ईअं लॻंदो हो त जहिड़ो लालू खेत जी रश में हुजूं या मारीपुर जे इलाइक़े में हुजूं, या एॾी वॾी रश हूंदी गाॾी हली न सघंदी। अॼु हिते बिल्कुलु वीरानी ऐं सन्नाटो आहे। सो दोस्तनि खे अपील आहे सिंधी भाइरनि खे ऐं ॿियनि शहर जी ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़नि खे त अचो ऐं पंहिंजी शयुनि जी मालिकी करियो। धरती जा धनी आहियो, वारिस आहियो। मालिकी न कंदा त वरी को ॿियो माण्हू वलार करे वेंदो, वरी असीं हिननि जे लाइ मुतालबा कंदासीं। हीअ 32,000 एकड़ ज़मीन आहे ऐं जेका ॿाहिरियों माण्हू कब्ज़ो करे पियो वञे, हीअं वरी उहो माण्हू वेंदो पियो वञे जेको माण्हू जो हिते तालुक ई न आहे। इहा ॾिसो सभिनी जा दरवाज़ा निकिरी विया, शटर निकिरी विया ऐं सॼो वीरान थी वियो आहे, टोटल वीरान आहे। हीअ असां अंदरि सॼो हीअं घुमियासीं, सॼो मुल्क जेको आहे उहो ख़ामोशी में। हीअ ॾिसो पिया हीअ ट्रकूं भरिजनि पियूं, हीअ ट्रकूं भरिजनि पियूं ऐं बिल्कुलु हीअ ॾिसो पिया हीअ सॼो मुल्क जेको आहे उहो
ही मस्जिदूं ठहियूं पियूं आहिनि, मस्जिदुनि ते माण्हू विहनि पिया ऐं मदरसनि ते विहनि पिया, स्कूलनि में विहनि पिया ऐं पंहिंजो इस्पतालूं जेके आहिनि उन्हनि खे कंट्रोल कनि पिया। अवां अचो ऐं हिन जी मालिकी करियो, अॻुवाणी करियो ऐं जेसि ताईं मालिकी हीअ सनाटो हीअ कंटेनर भरिजनि पिया, हीअ टकूं सभु इन तरीक़े सां दोस्तो तमामु वॾी आबादी आहे ऐं ज़बरदस्त रश लॻी पई आहे। ऐं अचो ऐं अची अॻुवाणी करियो, महिरबानी।